الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله لا يغفر أن يشرك به ويغفر ما دون ذلك لمن يشاء ومن يشرك بالله فقد افترى إثما عظيما صدق الله العلي العظيم. درود الشريف पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जाता हूँ असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई. गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला यहूदनि सां मुख़ातब थींदे हुकुम बयान फरमायो हो त असांजे तरफ़ खां आख़िरी पैगंबर अची चुको आहे, उन जे मथां किताब बि क़ुर पाक जे नाले सां नाज़िल थी चुको आहे. तव्हां सभु जो सभु यहूदी जेके जेके तौरात जा पैरोकार आहियो सभु क़ुर पाक जा पैरोकार बणिजी वञो, छो त क़ुर पाक जे अंदरि तौरात वारो समूरो इल्मु मौजूदु आहे ऐं क़ुर पाक तव्हांजी किताब खे सही बि चवे थो. असांजे हिन हुकुम ते अमल कयो, जे न बज़िद थी कंदव, पंहिंजे मर्ज़ीअ ते हलंदव, ज़िद्दी थी करे मनपसंदी ज़िंदगी गुज़ारींदव त पोइ असां शक्लियूं मटाए छॾींदासीं तव्हांजूं, या न त लानताणो तव्हांजे मथां विझी छॾींदासीं. अल्लाह ताला दड़को ॾींदे ईअं बि फरमायो हो त असांजो हर हुकुम क़ाबिल अमल हूंदो आहे. तव्हां केरु थींदा असांजे हुकुम ते अमल न कंदव. इहो दड़को वॾो बयानु फरमायो वियो जंहिंमां हिकिड़ो ज़हन बणियो त हर हाल में अल्लाह तबारक व ताला जे हुकुमनि जी इताअत ई करणी आहे. पर इंसान कॾहिं कॾहिं गुनाह कंदे 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 हिकु अहिड़ी हद ते पहुचे थो जो सभिनीनि शयुनि खे लताड़े थो वञे. गुनाह कंदे कंदे नाफ़रमान बणिजी वियो, गुनाह कंदे 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 नऊज़ बिल्लाह हुज़ूर सलातो सलाम जन जे इज़्ज़त ऐं नामूस खे बि विसारे वियो. बुज़ुर्ग वलीअ क़ुरान ऐं हदीस सभु छॾे वियो, नऊज़ बिल्लाह वञी करे अल्लाह ताला जे ज़ात सां बि शिरक करणु लॻो. अहिड़ी वॾी हद ते वञी पहुतो आहे त पोइ हाणे सवाल पैदा थियो त छा इन मुशरिक माण्हूअ जी बि तौबा क़बूल थींदी? यहूदनि ऐं नसराननि खे जो अल्लाह साईं फरमाए थो त तव्हां क़ुर पाक जा पैरोकार बणिजो न त शक्लियूं मटाए छॾींदासीं तव्हांजूं. मुशरिक जेको आहे लॻभॻि यहूदनि ऐं नसराननि वारो किरदारु ऐं मुशरिक काफ़िर जो बि किरदारु लॻभॻि साॻियो ई आहे. पोइ हिन मुशरिक जी बि बख़्शिश थींदी जेकर अचे माफ़ी वठे त? अल्लाह तबारक व ताला हिन आयत जे ज़रिए सां इन वॾे मसइले खे बि बयानु फरमाए छॾियो. फरमाई इन अल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिक लिमन यशा. शिरक को अल्लाह तबारक व ताला कोन बख़्शींदो, उन खां सवाइ ॿिया ॾोह रब तबारक व ताला जंहिंजा चाहे उन जा माफ़ करे छॾींदो. शिरक न बख़्शींदो. ऐं जंहिं बि शिरक कयो, वमन युशरिक बिल्लाह, जंहिं बि अल्लाह सां शरीक कयो कंहिं बि शइ खे, फ़क़द इफ्तरा इस्मन अज़ीमा, उन हिकिड़ो वॾो गुनाह जो कमु कयो ऐं इहो वॾो कूड़ घड़ियई. अल्लाह सां शरीक बनाई जंहिंखे, इहो वॾो कूड़ आहे, इहो वॾो गुनाह आहे. इन गुनाह खे अल्लाह ताला माफ़ न कंदुसि.
हाणे सम्झण जे लाइ हिकिड़ो सवाल पैदा थियो त साईं शिरक जी तारीफ़ त कयो, शिरक चइबो छा खे आहे? हिकिड़ो शिरक जी हिकिड़ी आहे लफ़्ज़ी तारीफ़। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात ऐं सिफ़ात में जेको तव्हां ऐं असांजो अक़ीदो आहे, जेको अक़ीदो वरी क़ुरान ऐं हदीस ॿुधायो आहे, अल्लाह वहदहू ला शरीक आहे, को बि उन सां शरीक न आहे, न ज़ात में न सिफ़ात में। हिन दुनिया खे पैदा करण में, हिन दुनिया जे अंदर जो कुझु आहे, वण टण पखी परंदा इंसान हैवान जिन मलाइक ज़मीन अर्श कुर्सी समुंड जबल पानी हवा सभ जो सभ जेका शइ हिन दुनिया जे लफ़्ज़ दुनिया में अचे थी, इन सभिनी जो ख़ालिक मालिक रब आहे। पैदा भी अकेले सिर कयो अथई इन्हनि समूरनि शयुनि खे, ख़त्म भी इन्हनि समूरनि शयुनि खे अकेले सिर कंदो। इन्हनि समूरनि शयुनि जो नफ़ो ऐं नुक़सान भी उन जे हथ में। कोई भी कंहिंखे न फ़ाइदो थो ॾेई सघे, कोई भी कंहिंखे न नुक़सान थो ॾेई सघे। इहो एतिक़ादी हिकिड़ो अक़ीदो आहे। इन अक़ीदे में कंहिं ॿिए खे शरीक करणु, इनखे शिरक चइबो आहे। नऊज़ बिल्लाह, हीअं चवे को माण्हू पैदा त अल्लाह तबारक व तआला कयो आहे, पर मुंहिंजो नफ़ो नुक़सान हिन जे हथ आहे, फलाणे जे, इहो भी शिरक आहे। आरज़ी तौर ते कोई कंहिंखे धक्को हणे, उन धक जो सूर ज़रूर थींदो, निस्बत बि कबी त हिन फलाणे माण्हू मूंखे धक्को हयो आहे। धक हणण में आज़ाद आहे, उन धक जो सूर थियणु इहो फितरी अमल आहे। ईअं कोन थींदो त कंहिंखे धक्को हणजे पर असर बि न थिएसि। हा, नशो ॾिनल हुजेसि पोइ असर कोन थींदो, पर नशो जंहिं महिल लथो त महिल ख़बर पवंदसि, जंहिं महिल चमड़ी चङी तरह कुरंदसि। जंहिंजे जिस्म खे कटे करे ऑपरेशन कबी आहे, उनखे भी नशो मिलंदो आहे त उनजे जिस्म खे काई ख़बर न पवंदी आहे त छा थो थिए, पर जॾहिं नशो लहंदो आहे तॾहिं उनखे दर्द ऐं सूर उहे जाॻंदा आहिनि। इहे हिकिड़ियूं फितरी शयूं आहिनि जेके अल्लाह तबारक व तआला जिन शयुनि में जेको असर रखियो आहे, उहे पंहिंजो असर ज़रूर ॾेखारींदियूं, पर उन्हनि में इहो असर बि अल्लाह जे ज़ात रखियो आहे, बंदे न रखियो आहे। हिन हथ खे खणण में बे इंसान अल्लाह ताला जे ज़ात जो मोहताज आहे। जे इन बाज़ूअ में ताक़त ॾींदुसि त खॼंदो, इन बाज़ूअ में ताक़त न ॾेसि, फालिज में शल करे छॾेसि, पूरा ज़ोर लॻाए कोन खणी सघंदो। मालूम थियो त हर शइ पंहिंजे कम में ख़ुदा जे ज़ात जो मोहताज आहे। मिर्च कड़ा आहिनि, खंड मिठी आहे, इन्हनि शयुनि जे अंदरि इहो असर मिर्चनि में कड़ो इंसान कोन रखियो आहे, अल्लाह रखियो आहे। खंड में मिठास जो असर, चलो ठीकु आहे, चयोसीं उनखे ठाहियो इंसान आहे, खंड खे गुड़ मां, खंड मां, इन मां कमंद जे रस मां, इहा कमंद जे अंदरि रस वरी इंसान कोन पैदा कई, ख़ुदा कई। उहा रसी उहो पहिरियों खणबो त उनजो ख़ालिक मालिक रब जी ज़ात निकिरंदी। ईअं नथो चई सघे त हिन हारीअ यार कणक भली फुटाई आहे, ईअं चइबो त हिन हारीअ महिनत भली कई आहे, पोइ उन मां फसल लहे न लहे। इंसान महिनत जो पाबंद आहे, उनजे महिनत खे कारगर बनाए या रायगान बनाए उन अल्लाह जे हथ में आहे। इहा आहे शिरक जी ज़ाहिरी तफ़सीली ख़ुलासे वारी माना। जेका शइ रब तबारक व तआला जे हथ में आहे, उन शइ में कंहिं ॿिए खे शरीक कयूं त हिन जे हथ में बि आहे, इहो शिरक चइबो आहे। पोइ हाणे हिकिड़ो शिरक आहे, शिरक जा वरी क़िस्म आहिनि। हिकिड़ो शिरक आहे इल्म में, त इल्म खे ख़ुदि अल्लाह ताला जे ज़ात पैदा कयो आहे। सिज चंड सितारा अल्लाह तबारक व तआला ख़ल्क़िया आहिनि, पर फलाणे माण्हूअ खे बि इल्म आहे त अॼु छा थींदो, अॼु छा थींदो।
फलाणे माण्हूअ खे बि हीअं नफ़्ज़ ते हथ रखी ॾिसण खां सवाइ परे खां ॾिसी ॿुधाईंदो आहे त हिनखे मर्ज़ कहिड़ो आहे। वॾो बाबा हिनखे इल्मु आहे, वाकई इहो इल्मु आहे। इल्मु थी सघे थो पर इनखे अल्लाह ताला जे ज़ात जे इल्मुल ग़ैब सां मुशाबत न ॾिबी। इंसान पंहिंजे हुनर पंहिंजे इल्म ते अमल कंदे 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 तजुर्बेकार एतिरो थी वेंदो आहे जो जॾहिं बिल्कुलु हवा रुगो बंदि थी वेंदी आहे, ॿूसट थींदो आहे, त तजुर्बेकार माण्हू फौरन चवंदा आहिनि लॻे थो आंधी ईंदी या लॻे थो त बरसाति वसंदी या लॻे थो मौसम ख़राब थींदी। अड़े बा तोखे कंहिं ॿुधायो? चवंदा हीउ जेको माहौल आहे न इहो ॿुधाए थो। अॼु सफ़ा हवा कख पन ई नथो चुरे, सफ़ा चुप थी वई आहे। इहो तक़ाज़ा थो करे त कुझु न कुझु थींदो। इन भला पहिरियों ई भेरो हिन माहौल खे ॾिसी करे ॿुधायो हो छा? केतिरा ई भेरा हिन ज़िंदगीअ में इहो माहौल ॾिठो ऐं ईअं थियो आहे, पोइ हिन चयो हाणे इहो थियो हिन जो तजुर्बो। हिकिड़ो मरीज़ डॉक्टर वटि अचे थो, डॉक्टर हुनखे ॾिठो ई न, परे खां रुगो डॉक्टर वटि मरीज़ आयो, मरीज़ रुगो हीअं ॾिठोसीं परे खां, अचे हुन वटि वेठो, अबा तोखे त फलाणी 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 बीमारी आहे। उन मरीज़ खे जेको हमरा वठी आयो चई वञ, हिनखे त वॾो इल्मु आहे, लॻे थो कुझ जो इल्मु अथसि। न हथ रखियईं, न चकास कयईं, न हाल वाल पुछईं, कुझु बि न, ईअं ई ॿुधाई ॾिसी। हाणे हुन खां था पुछूं त भाउ तोखे वॾा कीअं ख़बर पई? चए मुंहिंजी ज़िंदगी गुज़री आहे मरीज़नि खे चेक कंदे, मरीज़नि जो इलाज कंदे। कुझु मरीज़ चेक करण खां पोइ पतो ॾींदा आहिनि त मूंखे कहिड़ो मर्ज़ आहे। कुझु मरीज़ अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजे शक्ल ते चहिरे ते उन्हनि मर्ज़नि जो असरु ज़ाहिर थी चुको हूंदो आहे, असां उनखे ॾिसी करे रुगो ॿुधाईंदा आहियूं त हिनखे ही मर्ज़ आहे। कंहिंजी अख खे हीअं कंदा आहियूं, कंहिंजी ज़बान वात पटे ॾिसंदा आहियूं, कंहिंजो नफ़्ज़ कंहिंजी चेक कंदा आहियूं, सर्दी गर्मी कंहिंजी चेक कंदा आहियूं, कंहिंजे छातीअ खे चेक कंदा आहियूं, खंघि हणींदा आहियूं, कॾहिं कंहिंजो पेशाब बि चेक कबो आहे, काफ़ी सारियूं शयूं चेक कंदा आहियूं। पर इहे शयूं बि चेक करे 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 ऐं उन वक़्त बि माण्हुनि जा चेहरा ॾिसी ॾिसी एतिरो तजुर्बो थी वियो आहे जो हाणे बिना चेक करण जे परे खां ई ॾिसी सम्झी सघूं था त फलाणो ऐं हिन में हे मर्ज़ आहे, हे मर्ज़ फलाणो आहे। हाणे भला चइबो त हिनखे को वॾो इल्मु आहे, भाई हुन हिननि शयुनि खे चेक करे करे तजुर्बो कयो आहे। अञा ॿियो मिसाल ॾियां, कॾहिं कॾहिं कोई फ़क़ीर आहे रोज़ रुपयो घुरंदो आहे अल्लाह जे नाले ते। हिकिड़े माण्हूअ ॾिठो, हुनखे परे खां ई अघ ई खणी रुपयो कढियईं खीसे मां। ॿियो हमरा भरिसां वेठो आहे, हुन चयोसि त यार हो तोॾे आयो ई न आई, तोखां घुरियो ई न आई, हुन अघ ई खणी रुपयो खणी हथ में झलियई, अचे त सही, मूंखे ख़बर आहे इहो रोज़ ईंदो आहे नए स्टाइल सां घुरंदो आहे, तंहिं करे अघ ई ॼाण जान छुटे। परे खां ॾिठई त रोज़ रोज़ घुरंदो जो आहे, तजुर्बो थियो। त इहे सभु शयूं तजुर्बात जे बुनियाद ते इंसान सिखी वेंदो आहे, जेके वक़्त खां पहिरियां पाण ई ॿुधाईंदो आहे। इहो इंसान जे तजुर्बे मां हिकिड़ो हासिल थींदड़ इल्मु आहे। इन इल्म जो नालो ॿियो रब तबारक व तआला जे ज़ात वटि जेको इल्मु ग़ैब जो आहे, उन इल्म जो नालो ॿियो। ही इल्मु ॿियो, हू इल्मु ॿियो। अल्लाह ताला जे ज़ात खे हिन दुनिया जे पैदा करण खां पहिरियां ख़बर आहे त हालात कहिड़ा कहिड़ा थींदा, कहिड़ा कहिड़ा कबा, कीअं कबा, छा थींदो, छो त ख़ालिक मालिक उहो आहे। हिकिड़ो मिसाल ॾियां, हिकिड़ो ड्राइवर आहे, गाॾीअ ते वेही करे गाॾी हलाए थो। हिन गाॾीअ खे चङी तरह चेक करे गाॾी कढी आहे, टायर बि चेक कया अथई, डीज़ल बि चेक कई अथई, पेट्रोल बि गैस बि चेक कई अथईसि, शीशा बीशा ब्रेक ब्रेक क्लच वग़ैरह सभु कुझु चेक कयो अथईसि, स्टार्ट करे बंदि करे हर शइ चेक कई अथई। हाणे हे निकितो आहे तसली करे त मां गाॾीअ खे हर तरह सां चेक कयो आहे, गाॾीअ में दम आहे, मूंखे हिन स्पीड में फलाणे जॻह ताईं वञिणो आहे ऐं मां हेतिरे टाइम में पुॼंदुसि। अॻिले खे ॿुधाए छॾियईं भाउ अल्हम्दुलिल्लाह गाॾी वाॾी हर शइ ओके आहे, बसि निकिता आहियूं, कलाक हिकिड़े में तो वठूं। ड्राइवर चई छॾी इहा ॻाल्हि,
पर गाॾीअ जे मालिक खे ख़बर हुई त हिन जे अंदरि खुफ़िया कहिड़ी हरकत मां करे छॾी आहे। हे रुगो हितां निकिरे 5 मिंटनि जे पंध ते अॻिते गाॾी बंदि थी वेंदसि, हिनखे ख़बर ई कान्हे का, गाॾी चोरे बि कोन सघंदो, हे निकिरे त सही रुगो, छो त हुन में खुफ़िया को लॻल आहे अहिड़ो पुर्ज़ो, जंहिं पुर्ज़े जे ज़रिए इहा गाॾी लॉक थी वेंदी, जंहिंजी ख़बर ड्राइवर खे कान्हे। अल्लाह तबारक व तआला उहो ख़ालिक ऐं मालिक आहे हिन दुनिया जे जहान जे गाॾीअ जो, जंहिंखे ख़बर आहे त हिन गाॾीअ खे मां हिकिड़ो खुफ़िया अहिड़ो पुर्ज़ो आयो आहे, जंहिं पुर्ज़े जो वक़्तु जॾहिं आयो न, हीअ सॼी जो सॼी दुनिया लॉक थी वेंदी, ख़तमु थी वेंदी, हुनखे नालो क़यामत जो ॾिबो आहे, हुनखे क़यामत चइबो आहे। हीअ हलाइण वारा चवंदा था 1 तारीख़ ते फलाणो प्रोग्राम आहे, हिनखे ख़बर ई कान्हे त 1 तारीख़ कंहिं ॾिठी आहे, उहा त हुन मालिक खे ख़बर आहे जेको सॼो गाॾो दुनिया जो हलाए थो। त हिकिड़ो आहे इल्मु अल्लाह ताला जे ज़ात जो जेको अज़ली आहे, हमेशह हमेशह खां हुयो, हमेशह हमेशह रहंदो, उन में कोई बि कंहिंसां अल्लाह ताला जे ज़ात सां शरीक नथो थी सघे। अल्लाह ताला उन इल्म मां कुझु न कुझु ॾींदो आहे, तजुर्बात जे बुनियाद ते, धक जे बुनियाद ते, ऐं मरीज़ मर्ज़ सुञाण जे बुनियाद ते, कारीगरी जे बुनियाद ते, तिब हिकमत जे बुनियाद ते, मौसमियात जे बुनियाद ते, पंहिंजे ज़िंदगी गुज़ारींदे धक धिका खाई खाई तजुर्बनि जे बुनियाद ते परे खां ॾिसी सम्झी न भाई इहो माण्हू मूंखे सुठो कोन थो लॻे। अरे यार तो हुन सां ॻाल्हायो कोन्हे, हुन सां ॾेती लेती तो कई कान्हे का, अगरि ई तूं चईं तो सुठो कोन्हे, चए न मां हिन सां न ॻाल्हायो आहे, पर हू ॿिए माण्हू सां ॻाल्हाए थो न, हिन जे ॻाल्हाइण जो अंदाज़ मां लहजो ॿुधो आहे, मूंखे को इहो माण्हू सुठो कोन्हे। वन एॾो तजुर्बा तुंहिंजो, हा वाह, माण्हू सां ॾेतियूं लेतियूं कयूं अथमि, खोड़ धक खाधा अथमि, धिका खाधा अथमि, माण्हू रुगो ॿिए सां ॻाल्हाए मां सम्झी वेंदोसांसि, मूंसां गॾु रुगो मानी खाए बग़ैर त मां सम्झी वेंदोसांसि त माण्हू कहिड़े पाणीअ में आहे। इहे तजुर्बा आहिनि जेके अल्लाह ताला ॾींदो आहे, पर इहे सभु शयूं इंसान खे ॾिसण खां पोइ महसूसु थींदियूं आहिनि, सम्झण खां पोइ महसूसु थींदियूं आहिनि। बिना ॾिसण, बिना सम्झण, बिना ॿुधण जे ॿुधाए त हीअ शइ आहे, इनखे चइबो आहे इल्मु ग़ैब जो, इहो सिर्फ़ु अल्लाह जे ज़ात वटि आहे। पोइ कॾहिं कॾहिं माण्हू शरीक कंदा आहिनि इल्म में, कंहिं बुज़ुर्ग खे, कंहिं पीर खे, कंहिं वलीअ खे, कंहिं नेक सालिह खे, हता के नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला जे ज़ात सां शरीक कंदा आहिनि। हालांकि अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदरि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे फरमायो आहे, वइंदहु मफ़ातिहुल ग़ैब ला यअलमुहा इल्ला हू, दुनिया जे अंदरि अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब जे ज़बान तां इहो ऐलान कराए छॾियो त ग़ैब जे खज़ाननि जूं चाबियूं सभु जो सभु अल्लाह ताला जे ज़ात वटि आहिनि। क़ुल ला अमलिकु लिनफ़्सी नफ़अन वला ज़र्रन इल्ला मा शा अल्लाह, सोना नबी नथा मञनि, ईअं ई चयो त मां पंहिंजे नफ़े नुक़सान जो ई मालिक कोन आहियां, जे अल्लाह न चाहे त। अल्लाह ताला चाहे थो त मूंखे फ़ाइदो थींदो, रब नथो चाहे त नुक़सान थींदो, मां पंहिंजे नफ़े नुक़सान जो ई मालिक न आहियां। उहा हस्ती जंहिंखे अल्लाह ताला जे ज़ात सां शरीक बनायूं था, उहा हस्ती पाण चए थी मां पंहिंजे नफ़े नुक़सान जो मालिक कोन आहियां, हद थी वई। पोइ बि उनखे शरीक बनाइण, जॾहिं अल्लाह जे पैगंबर जे ज़बान मां इहे लफ़्ज़ निकिरनि था त मां पंहिंजे नफ़े नुक़सान जो मालिक न आहियां, त कोई पीर, को बुज़ुर्ग, को वली, लख भेरा उनजो एहतराम आहे, लख भेरा उन्हनि जी इज़त, उन्हनि जो एहतराम, उन्हनि जो वक़ार, उन्हनि जो मर्तबो मथे आहे, मथे आहे, मथे आहे, मञिबो पंहिंजे जॻह ते बुज़ुर्गनि जी हैसियत आहे, उन्हनि महिनत करे हिकिड़ो मर्तबो हासिल कयो आहे, शान बुलंद आला मक़ाम हासिल कयो आहे, लख भेरा उन्हनि जी इज़त ऐं एहतराम आहे, पर उन्हनि वटि इहो इल्मु कोन्हे को जो चइजे त हिनखे गुज़री ख़बर पवंदी आहे, हिनखे इल्मु ग़ैब जो आहे। जॾहिं अल्लाह जो पैगंबर चए थो मां नफ़े नुक़सान जो मालिक न आहियां, त कोई पीर बुज़ुर्ग कीअं थो थी सघे? ॻाल्हि ख़तम थी वई। त कॾहिं कॾहिं माण्हू अल्लाह ताला जे इल्म में कंहिंखे शरीक कंदा आहिनि, त कॾहिं वरी तसरुफ़ में, मुआमलात में, ॾेती लेतीअ में, मसलन कोई माण्हू कंहिं बुज़ुर्ग, कंहिं पीर वटि बास थो बासे, पुट ॾे छेलो पवंदुसि तुंहिंजे नाले ते, या मां हीअ बास थो बासियां, पुट ॾे त हीअ डिग्री पढ़ाईंदोमांसि, आलिम बनाईंदोमांसि, हाफ़िज़ बनाईंदोमांसि, तुंहिंजे नाले ते वक़ुफ़ करे छॾींदुसि। जीअं इमरान जे घर वारीअ सूरत आल इमरान में गुज़रियो आहे, इन्नी नज़रतु लका मा फ़ी बत्नी मुहर्ररन फ़तक़ब्बल मिन्नी इन्नका अंतस समीउल अलीम। रब साईं मां बास थी बासियां, मुंहिंजे पेट में जेको ॿार आहे उहो तुंहिंजे नाले ते कंदसि, मुंहिंजी बास क़बूल कर।
तूं ई दुआऊं ॿुधण वारो आहे। वरी जॾहिं ॿार ॼायोसि त पोइ चवे थी क़ालत रब्बी इन्नी वज़अतुहा उन्सा, अल्लाह साईं हीअ त मां छोकिरी ॼणी आहे। वल्लाहु आलम बिमा वज़अत वलैसा ज़करु कल उन्सा, तूं ॼाणी थो त मां छा ॼणींदसि, छोकिरी छोकिरे जहिड़ी त कान थींदी। वइन्नी सम्मैतुहा मरियम वइन्नी उईदुहा बिका वज़ुर्रियतहा मिन शैतानिर रजीम। हाणे सॼो इहो मामलो तव्हांखे ज़हन में इहो बयानु थी चुको आहे त अल्लाह तबारक व तआला इन समूरनि शयुनि में ख़ुदि मुख़्तार ज़ात आहे, जंहिंखे जेको ॾे। पर कॾहिं कॾहिं माण्हू नफ़े जो मालिक कंहिं इंसान खे सम्झंदा आहिनि, नुक़सान जो मालिक कंहिं ॿिए खे सम्झंदा आहिनि। औलाद फलाणे ॾिनी, रोज़ी फलाणे ॾिनी, या बिल्कुलु ईअं अहिड़ी तरह सां असांजो सहारो ऐं ताक़त ऐं मदद फलाणे ॾिनी। ज़रियो अल्लाह तबारक व तआला जंहिं शइ खे बनाए उहा हिकिड़ी ॿी शइ आहे, पर हक़ीक़ी तौर ते नफ़ो बि अल्लाह ताला ॾींदो आहे, नुक़सान बि अल्लाह ताला ॾींदो आहे। पोइ जंहिं शइ जे ज़रिए सां ॾे उहा हुनजी मर्ज़ी आहे। हिकिड़ो माण्हू बसर थो कटे, फ्रूट या सब्जी कुझु बि कटे थो, कटींदे कटींदे छुरीअ कटे विधुसि। हाणे चवंदो त हीअ छुरी बणाने भाॻी आहे, मुंहिंजो हथु कटे वई, ईअं चवंदो? अब पंहिंजो एहतियात पाण करी आहे, या छुरीअ खे भला हणंदो भिति में भॼंदुसि, कटींदुसि, विञाईंदुसि? न, छुरीअ जो नुक़सान त कोन्हे, तो वहाई अहिड़े तरह सां आहे। बेतरतीबी थी करे शयुनि खे इस्तेमालु कंदे त नुक़सान ई थींदई। हिकिड़ो माण्हू गाॾीअ ते थो वञे, हलंदे हलंदे गाॾी कंहिं में टकराए विधई, थोरी बि कंहिं सां टकरी पई या राड़ो अची वियो, छा कंदो? चवंदो त हीअ गाॾी निभागी आहे, या कंहिं ॿिए माण्हू अचे करे हिन गाॾीअ खे थोरो ठीशो ॾिनो, चवंदो त हीअ गाॾी निभागी आहे। अबा तूं पंहिंजो एहतियात पाण करे हिन शयुनि ते छो थो हणी? अल्लाह तबारक व तआला ईअं ई कंहिं माण्हूअ जे ज़रिए कंहिंखे नुक़सान ॾींदो आहे। पोइ असां चवंदा आहियूं त इहो मूंखे सदाईं सदाईं नुक़सान थो ॾे, इहो मूंखे सदाईं नुक़सान थो ॾे। अल्लाह ताला जंहिंजे ज़रिए नुक़सान ॾे, पोइ उहा काठी हुजे, किली हुजे, लोह हुजे, छुरी हुजे, गाॾी हुजे, रस्ते ते पयल भितर हुजे, या को माण्हूअ जे सूरत में हुजे, या को जानवर या पंहिंजे ई घर जे कुते या ढोर जे सूरत में हुजे, नुक़सान ॾींदो उहो आहे। पोइ ज़रियो जंहिं शइ खे बनाए। इंसान चवंदो आहे त न मूंखे फलाणी शइ सदाईं नुक़सान थी ॾे। पंहिंजे अंदरि हिकिड़ो माण्हू धंधो थो करे, कारोबार थो करे, हिकिड़ो कारोबार खे नुक़सान थियो, ॿियो कारोबार खे नुक़सान थियो, टियों कारोबार खे नुक़सान थियो, वरी ॿियो खोले नुक़सान थियो। चई यार मूंखे हले कहिड़ो असर आहे साईं, मुंहिंजो किताब त पटियो, अले कहिड़ो जिन आहे, अले कहिड़ा मूंखे के तावीज़ थियल आहिनि, अले छा मूंखे को पातो आहे, जेको कमु कयां थो मूंखे हुन मां नुक़सान थो थिए। पंहिंजे अंदरि फाल्ट ॻोल्हण जी कोशिशि कोन थो करे त मां हर मामले में हिकिड़ी फलाणी ग़लती थो कयां, उन ग़लतीअ जे करे मुंहिंजो हर कमु नुक़सान थो वञे। उहा ग़लती पंहिंजी न मञींदो, चवंदो मूंखे कंहिं तावीज़ कया आहिनि, मूं ते बंदिश थियल आहे, मूं ते फलाणो थियल आहे। हक़ीक़त पंहिंजी न मञींदो, इंसान बि इहा शइ हूंदी आहे। त अल्लाह तबारक व तआला हिन दुनिया जे अंदरि इल्म बि वसी ॾिनो आहे, तसरुफ़ जा मामलात बि दुनिया जे अंदरि अल्लाह तबारक व तआला वसी रखिया आहिनि। पोइ इंसान उन्हनि शयुनि जी हदबंदी नथो करे सघे जंहिंमें हुन खां शिरक थी थो वञे। त बिल्कुलु ईअं जॾहिं हर शइ इंसान मञे वियो त अल्लाह ताला जे हथ में आहे, सभु शइ ख़ुदा जे हथ में आहे। अल्लाह ताला जे चाहे त सुबुह बि थी सघे थो, जे न चाहे त राति राति रहंदी। रब चाहे त सुबुह खे ॾिसी सघूं था, जे न चाहे त असां क़ब्र में हलिया वेंदासीं, सुबुह थींदो पर ॾिसी कोन सघंदासीं, रब जी मर्ज़ी आहे। त पोइ ईअं जॾहिं मञियोसीं त हर शइ रब जे हथ में आहे, त पोइ इबादत जे लाइ ॾोह ई ज़ात आहे। पोइ कॾहिं कॾहिं माण्हू इबादत में बि ख़ुदा सां शरीक कंदा आहिनि, कंहिं पीर जे आॾो, कंहिं क़ब्र वारे जे आॾो, कंहिं फ़क़ीर जे आॾो, कंहिं झंडे कंडे जे आॾो, कंहिं नेक बुज़ुर्ग हस्तीअ जे आॾो झुकी पवंदा आहिनि, वञी सजदो कंदा आहिनि। जेको सजदो हिकु अल्लाह खे करणु घुरिबो हो, उहो सजदो माण्हुनि जे आॾो, मख़लूक जे आॾो पियो करे। इंसान खे इहो अकुलु उन वक़्तु कमु न ॾेई सघियो। हाणे इहे शिरक में सभु ॻाल्हियूं अची वियूं। कॾहिं कॾहिं बुज़ुर्गनि एतिरे क़दुरु लिखियो आहे त जेको माण्हू न निमाज़ में बीठो आहे, मिसाल तौर ते कंहिं हिकिड़ीअ शइ जे तरफ़ एतिरो ख़्यालु अथसि, एतिरो ख़्यालु अथसि, माना हिकु शइ सां इंसान जी चाहत आहे, मुहबत आहे, कुकड़नि सां, कुतनि सां, मेहनि ढोरनि सां,
माल वापार सां या पैसे दौलत सां या कंहिं माण्हूअ सां माण्हूअ सां हिकिड़ी मोहबत आहे, पर इंतिहा दर्जे जी। हर वक़्तु उनजो तसवुर, उनजी सोच, उनजो फिक्र अथसि दिलि में, दिमाग़ में उनजी सोच पई थी फिरेस। पोइ हाणे निमाज़ में अचे बीठो आहे, उन वक़्तु बि उनखे उनजो सोच ऐं फिक्र दिमाग़ खे लॻल आहे, रुकूअ में बि सजदे में बि। बुज़ुर्गनि लिखियो आहे त इहो बि हिकिड़ो मजाज़ी शिरक जो तरीक़ो आहे, हिनखे बि शिरक जो क़िस्म चइबो आहे। हर वक़्तु हिनखे पंहिंजो सभु कुझु बनायो अथई। पुछिबो त अबा हे अमरा तुंहिंजो छा आहे? त मुंहिंजो सभु कुझु आहे, सभु कुझु आहे मुंहिंजो। अबा छा आहे तुंहिंजो? मुंहिंजे लाइ सभु कुझु आहे। अड़े ईअं कीअं सभु कुझु आहे? हा सभु कुझु आहे मुंहिंजे लाइ, अबो बि आहे, अम्मा बि आहे, खाधो बि आहे, पीतो बि आहे, मां खावां पिया बि कोन थो न, मुंहिंजे लाइ सभु कुझु आहे, मुंहिंजे लाइ ख़ुदा इहो आहे। लफ़्ज़ चई छॾे, माना जीअं हर शइ ख़ुदा जे हथ में आहे, तीअं मुंहिंजी बि हर शइ हिन जे हथ में, मुंहिंजे लाइ ही ख़ुदा आहे बसि, ईअं चई छॾियईं। त इहो बि हिकिड़े क़िस्म जो शिरक आहे। हर वक़्तु जंहिं शइ जे तरफ़ ख़्याल तसवुर रहे, निमाज़ में, फिक्र में, हर शइ में उहा शइ ज़हन में हुजे, इहो बि हिकिड़ो शिरक आहे। तॾहिं बुज़ुर्गनि चयो आहे त जंहिं माण्हू खे न इहा शइ सम्झ में अची वई त उनखे पोइ दुनिया जे अंदरि इबादतुनि ऐं फिक्रनि में मज़ो ईंदो त वाकई अलाह जे ज़ात जो फिक्र केतिरो कजे, दुनिया जे फिक्रात खे केतिरी हद ताईं रखी सघिजे थो। हाणे अल्लाह तबारक व तआला फरमायो, इन अल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही, जंहिं बि शिरक कयो अल्लाह ताला उनखे न बख़्शींदो। व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा, इन शिरक खां सवाइ जेका शइ चाहे बख़्शींदो, जंहिंखे चाहे बख़्शींदो। माना शिरक खां सवाइ नंढा गुनाह हुजनि या वॾा गुनाह हुजनि, रब बिना तौबे जे बि माफ़ कंदो, करे सघे थो, जंहिंजा करे जेतिरा करे ऐं जहिड़ा गुनाह माफ़ करे बिना तौबे जे बि, उनखां केरु पुछण वारो कोन्हे। ॿुधाए छॾियईं त शिरक तौबे खां सवाइ कोन माफ़ कंदुसि, शिरक खां सवाइ ॿिया गुनाह नंढा वॾा माफ़ करे सघां, शिरक माफ़ न कंदुसि। साईं पोइ शिरक जो बि को त तरीक़ो हुजे न, उनजे लाइ फरमायो वियो त हा जे तौबे कंदो इहो बि माफ़ कंदोमांसि, ॿिया गुनाह बिना तौबे जे बि माफ़ करे सघांसि थो, माफ़ करे छॾींदुसि। नंढा गुनाह त नेकिन करण जे ई करे माफ़ करे छॾींदोमांसि, नमाज़ रोज़े जे करे, ज़िक्र तिलावत इस्तिग़फ़ार तस्बीह जे करे, नंढा नंढा गुनाह वुज़ू करण जे करे बि माफ़ कंदोमांसि। वॾा गुनाह जेके अथसि, मां रब जेकॾहिं कंहिं बंदे जे कंहिं अमल खां राज़ी थियां त वॾा गुनाह बि बिना तौबे करण जे माफ़ करे छॾींदोमांसि। मां एतिरो क़ादिर मुतलक़ ज़ात आहियां, मूंखां केरु पुछण वारो कोन्हे। बाक़ी शिरक जेको अथसि उनजे लाइ तौबे जेसिताईं न कंदो तेसिताईं माफ़ न कंदोमांसि। हाणे शिरक वारो माण्हू मुशरिक तौबे करे, पर कीअं करे? आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल क़द्रि खैरिही व शर्रिही मिनल्लाहि तआला वल बास बादल मौत। पढ़े दिल व जान सां इकरार करे त अल्लाह साईं तो ते बि ईमान आंदुमि, तूं वहदहू ला शरीक आहे, तोसां केर बि शरीक कोन्हे, मलाइकनि ते, नबीअ ते, क़ुरान पाक ते, क़यामत जे ॾींहं ते, समूरनि आसमानी किताबनि ते, नबियनि ते, सभिनी ते ईमान आंदुमि त इहे सभु बरहकनि पंहिंजे पंहिंजे हद जे अंदरि सचा ऐं सही। ॿीहर उथण ते, क़यामत जे ॾींहं ते बि मुंहिंजो यकीन आहे। हाणे दिल व जान सां उनखे मञई बि ऐं ज़बान सां हिन जो इकरार करे बि ॾिनई। दिल में बि मञई, इकरार बिल लिसान, तस्दीक बिल क़ल्ब, दिल में मञई, ज़बान सां बि इहे लफ़्ज़ चई। हाणे बाक़ी ज़िंदगी पंहिंजी क़ुरान पाक जे ॿुधायल, हदीस पाक जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ गुज़ारे थो, जीअं क़ुरान हदीस चवे थो तीअं अमल कंदो वञे थो। हाणे चइबो त हिन मुशरिक जी इहा तौबा पकी आहे। बाक़ी ज़बान सां वेठो चवे तौबा तौबा तौबा, इनखे तौबा न चइबो आहे। या दिल में वेठो चवे तौबा तौबा, हा कंहिं हद ताईं दिल खे अल्लाह तबारक व तआला अहमियत ॾिनी आहे, दिल जे तौबा खे मञियो आहे, पर इहो उन माण्हूअ खे जेको मुस्लमान हुजे। मुस्लमान गुनाह करे थो, दिल में अल्लाह ताला खां पेशेमान थी तौबा घुरे थो त माफ़ कंदुसि। काफ़िर जे लाइ सिधो सो इहो आहे इक़रार बिल लिसान, जेसिताईं ज़बान सां बि उहे ॻाल्हियूं न चवंदो ऐं पंहिंजे ज़िंदगीअ में अमल बि जेसीं ताईं उहे न कंदो। ज़बान सां जेकॾहिं इक़रार करे थो, दिल सां नथो मञे त बि हुनजी ॻाल्हि पकी कान्हे। जे दिल में मञे थो, ज़बान सां नथो चवे त बि सचो कोन्हे। जे दिल ऐं ज़बान सां बि चवे थो पर अमलनि में सफ़ा वेझो कोन्हे को, त बि ॼण त उहो नाकाम आहे, नामुकमल आहे।
अल्लाह तबारक व तआला एतिरियूं ॻाल्हियूं शिरक जे मुतालिक बयान फरमाए छॾियूं। अल्लाह पाक तव्हां असांखे बि शिरक खां बि बचाए ऐं सगीरन कबीरन वॾनि गुनाहनि खां बि बचाए। छो त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त गुनाह हिकु अहिड़ी ज़हर आहे, ॼाणी वाणी करे या भुल में करे इंसान खे बेकार बनाए थी छॾे। जीअं बाहि ॼाणी वाणी हथ विझे या भुल में लॻी वञेसि त बि इंसान खे साड़ींदी, या ईअं ई ज़हर आहे, ॼाणी वाणी पीए या भुल में पी वञे असर ॾेखारींदसि। गुनाह बि ईअं पंहिंजो दिलि ते, इंसान जे दिलि ते असर ॾेखारींदो आहे। कारो टुबको ज़ंग जो, कट जो, नाफ़रमानी जो छॾींदो आहे, पोइ ॼाणी वाणी करे या भुल में करे। अल्लाह ताला तव्हां असांजी हिफ़ाज़त फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।